अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु जी हिन वीडियो में असीं अव्हांखे ॿुधाईंदासीं हिकु अहिड़ी कहाणी जेका न सिर्फ़ लतीफ़ साईं जी अज़मत ॾेखारे थी, पर सिंध जी सादगी, फ़िक्र, मोहब्बत ऐं दानाई जो रूह बि ज़ाहिर करे थी। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह ऐं वतायो फ़क़ीर जी हिकु अहिड़ी कहाणी जेका ॿुधी अव्हांखे यकीनन मज़ो ईंदो। अचो पोइ शुरू कयूं। भिटाई साईं पंहिंजे मुरीदनि सां गॾु राति जी महफ़िल में वेठल हुआ। हवा में सुरनि जी ख़ुशबू, तांबूरे जा सुर, रूहानियत जो समुंड पकड़ियल हो। हिकु मुरीद पुछियो, साईं अॼु कहिड़ो महिमान मिलंदो? साईं मुर्कंदे चयऊं, अॼु हिकु फ़क़ीर ईंदो, पर संदसि फ़क़ीरी में सच जो रंग हूंदो। मुरीद हैरान थिया त आख़िर केरु ईंदो अहिड़ो माण्हू। उन्हें राति हिकु सादो सुकियल पर नूरानी चेहरे वारो फ़क़ीर भिट शाह ॾांहुं अची रहियो हो। उहो हो वतायो फ़क़ीर। सादे कपिड़े में मलबूस, ॻोठाणो चेहरो, पर अखियुनि में अहिड़ो नूर जो फ़क़ति सूफ़ी ई सुञाणे सघे। वतायो फ़क़ीर भिटाई साईं जे अॻियां अची बीठो, सलाम कयो ऐं बिना कंहिं तकल्लुफ़ जे वेही रहियो। भिटाई साईं मोहब्बत सां पुछियो, वताया किथां पियो अचीं? वतायो मुर्कंदे चया, साईं फ़िक्र जी राह तां, जिते बुख बि मुसाफ़िर आहे ऐं सिक बि मुसाफ़िर आहे। महफ़िल में सन्नाटो छाइजी वियो। साईं लतीफ़ खे फ़क़ीर जी ॻाल्हियुनि में फ़िक्र ऐं सच जो नूर महसूस थियो। मुरीदनि मां हिकु सवाल कयो, वताया तोखे फ़िक्र में सुख छो थो मिले? वतायो फ़क़ीर जवाब ॾींदे चयो, ए बाबा, माल वधण सां माण्हू पाण खां परे थी वञे थो, पर फ़िक्र वधण सां माण्हू रब जे क़रीब थी वेंदो आहे। भिटाई साईं वजद में अची विया। फरमायाऊं, सच पियो चईं वताया, तूं त फ़क़ीरनि जो फ़क़ीर आहीं। भिटाई साईं वतायो फ़क़ीर खे खाइण लाइ सादो कुझु पेश कयो, साॻियो खाधो जेको पाण बि खाईंदा हुआ, वणा, लस्सी, दही ऐं पाणी। वतायो फ़क़ीर खिलंदे चयो, साईं सादो खाधो ई मिठो हूंदो आहे जेकॾहिं नियत साफ़ हुजे। महफ़िल में वेठलनि ते अजीब सकून उतरणु लॻो। साईं लतीफ़ खे फ़क़ीर जी सादगी में ख़ुदा नज़र आयो। वतायो फ़क़ीर जॾहिं वञणु लॻो, भिटाई साईं खेसि दुआ ॾिनी, फ़क़ीरी में सच, दिलि में नूर ऐं रस्ते में ख़ैरु गॾु रखिजांइ। साईं लतीफ़ कुझु देरि ख़ामोश रहिया ऐं पोइ बेत चया जेके वतायो फ़क़ीर जी सादगी ऐं फ़िक्र खां मुतासिर हुआ। दोस्तो, शाह लतीफ़ ऐं वतायो फ़क़ीर जी इहा मुलाक़ात असांखे सेखारे थी, सचाई माल में न बल्कि दिलि में हूंदी आहे। फ़क़ीर उहो न आहे जेको ग़रीब हुजे, फ़क़ीर उहो आहे जेको नफ़्स खां आज़ादु हुजे। सादगी सभिनी ख़ूबसूरती खां वॾी ज़ीनत आहे ऐं इंसान जी अज़मत संदसि इख़लाक़ मां महसूस थींदी आहे। दोस्तो, जेकॾहिं अव्हांखे हीअ कहाणी पसंदि आई त वीडियो खे लाइक, कमेंट ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं कमेंट में लिखो त अॻियूं वीडियो कहिड़े सूफ़ी, कहिड़ी तारीख़ या कहिड़े किरदार ते चाहियो था। सिंध जी धरती मोहब्बतनि सां भरी रहे। अल्लाह वाई।